लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जे गीता जे श्लोक जो सिंधीअ में मतिलबु। जिते भी सभिनि रहस्यनि जो मालिक वासुदेव कृष्ण आहे ऐं जिते भी सभिनि खां वधीक धुरंधर अर्जुन आहे, यकीनन जीत, शान ऐं गैर मामूली ताक़त हूंदा आहिनि। इहो मुंहिंजो राय आहे। पंजे सवाल जो सही जवाब आहे सी। संत पुगर जे चवण ते माण्हू लाल साईंअ जे भगत लालदास खे ॻोल्हे आया। अॼु जी निशानी आहे साई भाॼी। अचो त साई भाॼी जे बारे में ॼाणूं। साई भाॼी पारंपरिक रूप सां सियारे जी भाॼी आहे, छाकाणि त सियारे में सायूं भाॼियूं सवलाईअ सां मिलंदियूं आहिनि। साई भाॼी सिंधियुनि जे घर हर हफ़्ते ठहंदी आहे। इनखे कढ़ी चांवर ऐं दाल पकवान वांगुरु सिंधियुनि जी पहचान चयो वेंदो आहे। सियारे में सिंधु घाटी जे क्षेत्र में रहण वारा साई भाॼी ऐं दाल खे मिलाए ही पौष्टिक व्यंजन ठाहींदा आहिनि, जेका उन्हनि खे कठोर मौसम में ऊर्जा ॾींदी आहे। सवाल 6। झूलेलाल साईंअ जे समाधि मंदर जे भंडारे में कहिड़े ॾींहुं तैरी चढ़ंदी आहे? ए चंड, पूनम, विस्पत ऐं थारू। बी 14 थारू, चंड ऐं सूमर। सी थारू, आर्तवार, चंड ऐं ग्यारस। डी चंड, 14 थारू ऐं आर्तवार। हिन सवाल जो जवाब असां ॿिए वीडियो में ॾींदासीं। सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो।